Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा रहमान पुत्र मुझा बच्चा तू का दे तू का दे बाबा मां तो गोले गोले साणो थी पियो मुझा पुत्र बाबा अम्मा रहमान रहमान अची रहमान पुत्र रहमान वठी हले विहार रहमान पुत्र बचा तो खे ज़ालिमन मारियो तो कोन हो दादा मूंखे मारो मुंहिंजी अखियूं में मां बची छॾियो अल्लाह ज़ालिमन जी पाड़ पटींदो दादा मूंखे चवनि पिया त तुंहिंजे पीउ असां चवनि न वरितो त असां तोखे गोली हणंदासीं न पुत्र तोखे कुछ भी न चवना मूं उन्हनि जो चवण वरतो हुयो अबू उन्हनि मूंखे बंदि कयो हुयो ऐं तुंहिंजी ज़ाल जो घड़ी घड़ी नालो खणनि पिया पुत्र हाणे वो मुंहिंजी ज़ाल नाहे रही मूं हुनखे घर मां कढी छॾियो आहे सुठो कयो अबू उहा त मूंखे वणंदी ई कोन हुई पुत्र असांखे माफ़ कजांइ इहो सभु कुझु असांजे करे थियो न बाबा न अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो इन में तव्हांजो को बि कसूर कोन्हे पुत्र असांखे कहिड़ी ख़बर हुई त किरण अहिड़ी आहे त असां तोखे शादीअ लाइ न चऊं बसि अम्मा जेको थियणो हो सो थी वियो हाणे भला इन ॻाल्हि खे वीचारण मां छा वरंदो ॾिसण जी मासूम अंदर जी गुंडरी पुत्र कल्ह कोन हुई त वरी बि सूर सवाया थींदा अम्मा इहे सूरत मुंहिंजे मुक़दर में लिखियल हुआ न हाणे त मुंहिंजी सूरनि सां संगत थी वई आहे न असां इशफाक़ खे शादीअ जो ज़ोर भरियो हा न असांखे अॼु हेके ॾींहं ॾुखिया ॾिसणा पवंदा सही तो चईं इशफाक़ जा पीउ माण्हुनि जो लान ताणो बि असां ते थींदो त असां नुंहुं हलाए कोन सघियासीं ऐं दुनिया बि ठठोलियूं कंदी त इशफाक़ पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई छॾी किरण खुदा जी का मार पवंदे अल ख़ुशियुनि जे लाइ सिकंदी सॼी ज़िंदगी जल्दी कर न त गोली सां मेजालो कढी छॾींदो सां जल्दी कर कोई भी चालाकी न करे न त हरू भरू मारिया वेंदव सबको पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही रहो न त खामा मारिया वेंदो जल्दी कर तोखे पंहिंजी हयाती प्यारी न आहे छा जल्दी पैसा कट तलाकी छॾ खामोश अगर कंहिं बि चालाकी कई न हिते गोलियुनि सां परूर करे छॾींदो मां खामोश पुलिस निकिरो खबरदार निकिरो मरी वियो मरदूद न कफन न दुरूद सर अहिड़नि माण्हुनि जो अंजाम ईअं ई थींदो आहे अमीना पाणी त पिया हा मां पाणी खणी थी अचां पुत्र छो अॼु अचण में देरि कई अथई अम्मा मामो गुलाब छो छा थियो आहे गुलाब खे अम्मा मामे गुलाब खे कुझु न आहे थियो
हू हेॾां लॾे अचे पियो, सो हुन जे लाइ जॻह ॻोल्हण वियो। पर छो पुट, पंहिंजा अबाणा कख छॾे हेॾे छो थो अचे? अमां किरण खे अशफाक तलाक ॾेई छॾी आहे। मामे गुलाब बसि मूंखे एतिरो ई ॿुधायो। छा किरण खे तलाक? इहा अथई धारियुनि जी मिटी पुट। अधो गुलाब मुड़ियो कोन, वञी धारियुनि सां मिटी कयईं, पीतई न ड्रो। फिटा नसीब किरण जा, हाणे वरी बेवारी ज़िंदगी गुज़ारींदी। अधे गुलाब ते आबिद खे बि रंजायो ऐं धीउ जो घर बि कोन थियुसि। ॿियो छा चयो अधे गुलाब? अमां ॿियो त कुझु बि न चयाईं, बसि एतिरो ई चयाईं त मुंहिंजे लाइ जाइ जो बंदोबस्तु करे छॾ। हा पुट, हाणे उते वेही बि कहिड़ियूं अखियूं मिलाईंदो अधे आबिद ऐं पाड़े वारनि सां? ख़बर नाहे उन वरी कहिड़ो इल्ज़ाम ॾेई किरण खे तलाक ॾिनी। मिड़ई को बहानो कयो हूंदई। वेचारी किरण जे नसीबनि में त अलाए छा आहे। बिना टीवी ताला सौ मुल्क में छा पियो। तव्हांजे करे असां नाकाम थियासीं ऐं पंहिंजो हिकिड़ो साथी बि माराए आयासीं। मुंहिंजे करे छो जाबिर? बैंक में धाड़े हणण जो प्लान तव्हांजो या मुंहिंजो? प्लान त मुंहिंजो हुयो, पर पुलिस जी ज़िम्मेवारी त तव्हांजी हुई न। अगरि पुलिस मौक़े ते न अचे हा त असां कामयाबु थी वञो आहे पंहिंजे मक़सद में। जाबिर, सूबेदार साम्हूं ॻाल्हायो त हुयो। साबिर साहब, ॻाल्हियुनि सां कमु नाहे थींदो। सूबेदार जो वात ऐं अखियूं बंदि करणी हुयूं। जाबिर, ईअं ई कयो हुउमि। उन महिल सूबेदार थाणे ते कोन हुयो त पोइ पुलिस काॾों आई ऐं कंहिंजे चवण ते आई? साबिर साहब, इहो सूबेदार ड्यूटी पूरी करे घर वञी रहियो हो त तव्हांखे वारदात कंदे ॾिठईं त जवाबी कार्रवाई कयईं। सूबेदार थाणे ते न वञण जे करे उनखे सस्पेंड बि करायो आहे। सूबेदार खे त ॾिसी वठिबो साबिर साहब, पर शेरूअ जो ॾुख सॼी ज़िंदगी न वेंदो। बॉस, पुलिस खां शेरू जो लाश वठिजे, न त असांजे यार खे लावारस करे दफ़नाए छॾींदा। विकी, पुलिस शेरूअ जो लाश कोन ॾींदी। कोन ॾींदी साबिर साहब, शेरू जो लाश अवां पुलिस खां वठी सघो था। हा साबिर साहब, शेरू मुंहिंजो वफ़ादार साथी हो ऐं मां उनखे बेदर्दीअ सां ये दफ़न थियण न ॾींदुसि। पर जाबिर, ईअं करण सां मां पुलिस जे अख में अची वेंदुमि। तूं शहर जो अमीर आहीं साबिर साहब, तूं पुलिस खे चई सघे थो त इहो शेरू जो लाश मूंखे जो, मां उनखे दफ़नाईंदुसि। ठीकु आहे, पर जेकॾहिं पोइ बि शेरूअ जो लाश न मिले त पोइ सॼे थाणे खे कंट्रोल करे शेरूअ जो लाश खणणो आहे साबिर साहब। ईअं करण सां मामिलो ख़राब थी वेंदो जाबिर। सॼे शहर में पुलिस अलर्ट आहे। कोशिशि कयां थो मां शेरूअ जो लाश हथु करे वठां। ठीकु आहे साबिर साहब, किथे ईअं न थिए जो किरण जी यादि अची वञे तव्हांखे ऐं तव्हां उन वीचार में वेही रहो ऐं पुलिस शेरूअ जे लाश खे बेकफ़नो दफ़नाए न छॾे। दोस्त, उन एसआई खे नाहे छॾणो। जे शेरूअ खे मारे तरक़ीअ जा फूल वता आहिनि। हिन जी तरक़ी हिन जा ॾींहं खुटाईंदी। जाबर जे जबर ऐं ख़ुदा जे कहर खां कोई बि नथो बची सघे, कोई बि नथो बची सघे। हीअ आहे जाबिर, जंहिंजो नालो दहशतगर्दनि जी टॉप लिस्ट में आहे। हीअ आहे विकी, जाबिर जो साथी। जाबिर सां सदाईं गॾु हूंदो आहे। ईअं ई चई सघिजे थो त जाबिर जी खॿी बांह आहे। हीअ आहे शेरू, जेको पुलिस जे हथां मारिजी वियो। शेरू जो दहशतगर्दी में एतिरो नालो कोन हुयो, पर पोइ बि उन्हनि जो नालो हिन फाइल में आहे। हीअ बि जाबिर जो वेझो साथी आहे। हीअ फाइल मां तव्हांजे उन यकीन सां तव्हांजे हवाले। थैंक यू सर। इंशाल्लाह आउं तव्हांजे यकीन ते पूरो लहंदुसि। सर,
हिन वर्क में त को बि नालो न आहे। ही वर्क इन जे लाइ ख़ाली आहे ऑफिसर, इन सभु दहशतगर्दनि जे पोयां का अहिड़ी ताक़त आहे जंहिंजो नालो अॼु ॾींहं ते पुलिस खे नाहे पियो, पर मूंखे यकीन आहे त उन माण्हू जो पतो तव्हां ज़रूरी ॻोल्हे लाहींदव। ठीकु आहे सर, इंशाल्लाह आउं इन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे ख़तमु करे छॾींदुसि। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ॿियो साईं महिरबानी। साबिर, तव्हां कीअं भुलिजी पिया आहियो? तव्हांजी ख़बर पई त तव्हां पंहिंजनि जवाननि खे ऑफिस में घुराए उन्हनि खे दाद था ॾियो, इन करे मां बि आयुमि तव्हांजो दीदार करणु। साबिर साहब, मुंहिंजे जवाननि बहादुरी जो कमु कयो आहे, इन जे करे त असां पाण में मीटिंग था कयूं। तव्हां सही था चओ एसपी साहब, बहादुरनि खे इनाम मिलणु तमामु ज़रूरी आहे। ॿियो ॿुधायो एसपी साहब, उन माण्हूअ जी ख़बर पई त इहो कहिड़ी गैंग जो माण्हू हुयो? जाबिर नाले हिकु ख़तरनाक दहशतगर्द जो साथी हुयो जेको मारिजी वियो। अच्छा एसपी साहब, उन जो को वारिस थियो या कोन? न, कोई बि वारिस हुन जो कोन थियो आहे। अच्छा एसपी साहब, जेकॾहिं उन्हनि जो को वारिस कोन्हे त उन जो दफ़न कफ़न जो बंदोबस्त मां ई करे वठां? न सेठ साबिर, पुलिस उनखे पाणी दफ़नाईंदी, तूं तकलीफ़ न कर। सूबेदार साहब, छा थी पियो जो हिनखे मूं दफ़नायो? तुंहिंजो हुन सां कहिड़ो रिश्तो आहे, या को हुन सां तुंहिंजो को वास्तो आहे जो तूं हुनखे दफ़नाइण थो चाहीं? न न न, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे सूबेदार साहब, मां त सवाब जो कमु करणु पियो चाहियां। सेठ साबिर, इहो सवाब जो कमु असीं पाण कंदासीं। एसपी साहब, तव्हांजो ऑफिसर मूंखे त लॻे थो ॾाढो नाराज़ आहे। साबिर साहब, इन माण्हू जो लाश तव्हांखे कोन मिली सघंदो। पर एसपी साहब, साबिर साहब, कोई मां तव्हांखे कॾहिं रोकियो आहे छा? ऐं मां ॼाणा थो त तव्हां ख़ैर जो कमु करणु चाहियो था, पर उहो लाश पुलिस जी निगरानी में दफ़नायो वेंदो। ठीकु आहे एसपी साहब, जेका तव्हांजी मर्ज़ी, मूंखे इजाज़त, मां हलां थो। बसि अदी, इन्हनि सूरनि जे करे ई त मां उतां लॾो खणी अची हिते वेठो। बसि अदा, किरण जे नसीब में अलाए त छा छा अञा लिखियलु आहे। बसि मामा साईं, जेको थियणो सो थी वियो। हाणे भला परेशान थियण सां किरण जो घर आबाद त कोन थींदो। पुट, मां परेशान कोन आहियां, बसि किरण तूं बि मायूस न थी, मायूसी गुनाह आहे ऐं असां सभु तोसां गॾु आहियूं। किरण धीअ, अलाह कंदो इहो इश्फाक़ तुंहिंजी नियत ज़रूरु लोड़ींदो। इरम, तूं छो ख़ामोश आहीं पुट? मूंखे छा थींदो पुफी, मां त सही आहियां। मामा, सामान सभु पूरो आहे। ठीकु आहे पुट। मामा, गाॾी वारे खे मूं मोकिले छॾियो। पर पुट, हुनखे गाॾी वारे खे पैसा त ॾियणा हुआ। मामा, गाॾी वारे खे पैसा त माजिद ॾेई छॾिया। बाबा माजिद, तो पैसा छो ॾिना? न न मामा, पंहिंजी ॻाल्हि आहे, मूं गाॾी वारे खे पैसा ॾेई छॾिया ऐं खाइण पीअण जो बंदोबस्त बि करे छॾियो। हाणे मामा साईं असांखे इजाज़त ॾियो त घर निकिरण जी कयूं। अलाह ख़ैर कंदो। अमा हाणे निकिरण जी कयूं। अमीना, उथो। बाबा जी, तव्हां अचो त मां गाॾी करे चङो अदी, अदी सदाईं ख़ुशि। वॾा, ख़बर न आहे पाण अलाए कॾहिं ऑफिसर थींदासीं। माण्हू या न मरी, तूं ऑफिसर थींदे। छो वॾा, मां ऑफिसर नथो थी सघां? अड़े, कॾहिं झिड़की मारी अथई ऑफिसर तो थी, मुड़ुस आहीं तो वॾा ॾिसजांइ, हिकु न हिकु ॾींहुं मां बि हीरोनी मारे करे कुलनि ते सतारा ज़रूरु पाईंदुमि। अड़े हाणे ठहियो ठहियो, हीरोनी मारे ऑफिसर थींदो। मतां कॾहिं इहो सोचियो अथई आंगुर कटे शहीदनि में शुमार थींदे? अड़े उहो अहिड़ा सिपाही सुठो अथई, ऑफिसरनि जा ॿार असांखो पुछी ॾिस। वॾा, तोते कहिड़ो ॿार आहे? तूं पाण ऑफिसर आहीं? ऑफिसर न आहियां, पर ऑफिसर जो ख़ासि माण्हू त आहियां। आहीं त विच में विहण जहिड़ो। अदा, किरण खे त मां पंहिंजे पुट जी कुंवार कयो, पर छा अदा,
किरण असांजो घर रोशन कयो जो तव्हांजे घर जा विसायल ॾीआ ॿारींदी। अदे पहिरियां त असां तव्हांखे ॾोहारी नज़र पिया अचूं न, पर पोइ इहा ख़बर पई त किरण वॾी नांगिण आहे। नांगिण मुंहिंजे मौसूम पोटे खे अगवा कराए तलाक वरिते। अदा फारूक, तव्हां जेको बि कुझु कयो आहे नी सुठो नाहे कयो। शाबस अथई अदा आबिद, शाबस अथई। अञा बि तूं असांखे थो चवीं त असां सुठो नाहे कयो? किरण जेका तोसां करे वई आहे न, उहो तोखे अञा यादि कोन्हे? मूंखां मुंहिंजो पुटु अलाह खसियो आहे, इन में किरण जो कहिड़ो ॾोह आहे? तूं भले पंहिंजे पुट जे मौत जो ज़िम्मेवार किरण खे न सम्झो, पर इहा हिकु हक़ीक़त आहे अदा आबिद। फोन ते असांखे उन्हीअ माण्हूअ इहा धमकी ॾिनी हुई त जेकॾहिं किरण जी तलाक न थी त रहमान जो हशर बि इबरार जहिड़ो ई थींदो। बस फारूक बस, एॾा इल्ज़ाम किरण ते न हण। तुंहिंजे पुट किरण खे तलाक ॾिनी आहे, इहो ई घणो कुझु आहे। अञा बि भाटीअ ते कख थो रखी, वॾो अफ़सोस आहे। पर इहा ॻाल्हि यादि रखजांइ त इबरार जो खून किरण ई करायो आहे। कलसूम, फारूक जी कूड़ी ॻाल्हि ते यकीन न कजां। आबिद, तूं अञा बि किरण ते कख थो रखी? कलसूम, माण्हुनि जा हज़ारे वात आहिनि, हर माण्हूअ जी पंहिंजी ॻाल्हि आहे। तूं इन्हनि कूड़ियुनि ॻाल्हियुनि ते एतबार न कर, किरण इहे नथी करे सघे। मां ॼाणां थी आबिद, तोखे पक आहे त किरण ई असांजे पुट खे मारायो आहे, पर पंहिंजी इज़त जी बदनामीअ खां डिॼे थो। तॾहिं त किरण जी हर ॻाल्हि तोखे कूड़ी थी लॻे। भाउ जी धीअ अथई न, तॾहिं हुनखे सचो थो करार ॾे। किरण, मुंहिंजी अलाह खे दाह आहे त तूं ख़ुशियुनि खां सिकी मरंदीअ। बाबा, छो परेशान आहियो? परेशान न थिया त ॿियो छा कयां? हाँ, किरण असां सां कहर करे छॾियो आहे। असांजी वधंदड़ वल खे पाड़ो पटे फिटी करे छॾी। मामा, थी सघे थो फारूक वारनि पंहिंजी जान बचाइण जे लाइ किरण ते इल्ज़ाम हया हुजनि। किरण खे मूं पाण पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, साबिर नाले माण्हूअ सां फोन ते ॻाल्हाईंदे। हिन छोकिरीअ त मूंखे जेरे ई दफ़न करे छॾियो आहे। मूं कुझु बि नाहे कयो, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो छो नथा? अञा छा रहिजी वियो आहे? छा रहिजी वियो आहे जो तूं मूंखे सम्झाईंदीअ? इहो सभु कुझु मूं ते इल्ज़ाम आहे बाबा। तुंहिंजी सच्चाई मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे ऐं कननि सां ॿुधी आहे। मूं तोखे पंहिंजे पुट जेतिरो प्यार ॾिनो, पुट जेतिरो पुट सम्झंदो हुउसि तोखे, पर तो मूंखे इहो मान ॾिनो, इहा इज़त ॾिनी त पोइ मूंखे मारे छॾियो न बाबा। छो जेरो छॾियो अथव? इहा मुराद मां तुंहिंजी पूरी कंदुसि किरण, जेकॾहिं तो हिन दर खां ॿाहिरि कदम रखियो आहे त। बाबा, ईअं न कयो, अधी अॻ में ई परेशान आहे। पुट हिन खे हाणे सम्झाए छॾीसि। आहे त तुंहिंजी वॾी भेण, पर सम्झाईसि मतां तुंहिंजी ॻाल्हि हिन खे सम्झ में अचे। इहे फैशन वेशन बंदि करे ऐं इहे पंहिंजूं ख़्वाहिशूं सीने में दफ़न करे छॾे। मामा, तव्हां परेशान न थियो, तव्हांजी तबियत ख़राब थी वेंदी, अल्लाह पाक बहितर कंदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। मामा, अदा माजिद, किरण खे पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे ॾाढी बेचैनी थी पई आहे। न किरण, न, तव्हां मायूस न थियो। इहे मायूसी जा ककर तव्हांजे चेहरे ते नथा ठहनि। इहो त असां बि चऊं था अदा, पर किरण सम्झे ई कोन थी। हाय रब, किरण बि वीचारी घर में वेठे वेठे बोर थींदी हूंदी। हिन सां बि त वॾो ज़ुल्म थियो आहे। मामा, मामी नज़र कोन पई अचे। बसि अभाउ भैया पाड़े में कज़ियो थी पियो, होॾे ई भैया। मां साथ, पंहिंजो ख्याल रखजांइ। तूं परेशान न थी मां साथ, मूंखे कुझु बि कोन थींदो। हिन दहशतगर्दनि जी दुश्मनी ख़राब हूंदी आहे इमरान, मूंखे त डपु थो लॻे। तुंहिंजी मोहबत मूंसां गॾु आहे पारस, आउं अकेलो कोन आहियां। जो ॾोहारियनि खां डिॼां
बसि रुगो दुआ कंदी कर। मां त हमेशह हथ खणी पंहिंजे महबूब लाइ दुआ घुरंदी आहियां। पारस तुंहिंजी सिक सलामत हुजे। बाक़ी को बि रहज़न या रंगीलो कानून जी अज़मत खे उरांगे त उनखे ज़िंदा कोन छॾिबो। कानून जी हिफ़ाज़त करणु तुंहिंजो फ़र्ज़ु आहे मासाद, पर दुश्मनी पैदा करणु लाज़मी आहे छा? बग़ैर ख़ौफ़ जे ज़िंदगी गुज़ारण में कहिड़ो मज़ो आहे मासा? हिन वर्दी हिन स्टार जो मान त रखणो आहे न। जेसीं ताईं तूं घर न ईंदो आहे दर में दीद हूंदी आहे ऐं वेठी दुआऊं घुरंदी आहियां त ख़ुदा तोॾे ख़ैरु करे। मन जो गुलाब कुमायल रहंदो आहे तुंहिंजे अचण ताईं। पारस उदासी चोर अथई, तुंहिंजूं सभु मुर्कूं चोराए वेंदी। तंहिं करे उदासी जे नाव खे ओपरो करे छॾ। हाणे मुर्की इजाज़त ॾे त मां ड्यूटी ते वञां। हली वञ मासाद, ख़ुदा कंदो त तोखे कोसो वाव न लॻंदो, पर मोटण जी कजांइ मतां देरि करी ऐं वसवसनि जे वहकरनि में पारस मतां पंहिंजे वजूद खे वहाए न छॾे। मासा तुंहिंजी मुर्की मुंहिंजो इनाम आहे। इन्हनि विसवसनि खे छॾ ऐं विसवसनि में न रह। हाणे तूं मुर्क त मां वञां। अल्लाह हाफ़िज़। माजिद साहब, किरन जे चौधारियूं नसीबनि जी खोट कारीअर जियां कर खणी बीठी आहे। छा कयां जावेद? दिल जो पखी त हमेशा किरन जे लाइ उदास रहियो आहे, पर सम्झ में ई नथो अचे त किरन खे पंहिंजो वजूद कीअं बणायां। हाणे त तव्हां किरन खे पंहिंजो शरीक हयात आराम सां बणाए सघो था। माजिद साहब, जंहिं मामे जी मयार खां डिॼंदा हुयव, हाणे उन जी बि मयार कोन थींदव। उहो त मां बि ॼाणा थो, पर अम्मा जे अॻियां ज़बान ते मोहर लॻी वञे। पर छो सर? अम्मा इहो कॾहिं बि न चाहींदी त पंहिंजी भाणेजी जे मथां पाज पए। अमर जे अॻियां पंहिंजी ॻाल्हि रख त सही माजिद साहब। ज़बान ॾंदनि जे विच में ॾेई ख़ामोश हूंदी त इंतज़ार में वारनि जो रंग सफ़ेद थी वेंदो ऐं पोइ पंहिंजे दिलि जे अॻियां कॾहिं बि मुर्की न सघंदी, छो त उन जी मुराद पूरी कोन कई। किरन जी मोहबत में मां हमेशह मायूस रहियो आहियां जावेद। ख़बर न आहे हाणे बि मुर्की सघंदो मल्हाए। सर, जे तव्हांजी इजाज़त हुजे त मां राशिद साहब सां ॻाल्हायां। मन उहो तव्हांजे दर्द जी दवा थे। न जावेद न, राशिद सां ॻाल्हि न आहे कर, छाकाणि त उहो मुंहिंजो नंढो भाउ आहे। छा सोचींदो त मां अञा कुंवारो वेठो आहियां ऐं अदा ॿी शादी लाइ थो सोचियां। त पोइ केरु कंदो तव्हांजी वकालत माजिद साहब? तव्हां त वरी बि किरन वारो केस हाराए वेंदो। न जावेद, हाणे कोन हाराए, छो त हाणे मुंहिंजे दिलि में हार बर्दाश्त करण जी सघ न आहे। अलाह करे तव्हांजी ज़बान तां ख़ौफ़ ऐं हिजाबनि जा ॼार हटी वञनि। बाक़ी मूंखे त मुश्किल थो लॻे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।